कांगल तुझी जांग जडो जीव जियारियो। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह साहब जो बैत सुर गुरु मां जो कांगल तुझी जांग जडो जीव जियारियो, मथा दामन लतरियो बोली सिर बेलांग, उड मथा फांग खर जामन आवन प्री। हाँ इनकी जो माना जेका तव्हांखे ॿुधायूं था त कांगल तुझी जांग जडो जीव जियारियो, जो कांगल तुझी मिठी ॿोली आहे, मिठी लात मुंहिंजो जीव जियारियो आहे। मथां लामन लतड़ियो ॿोली सिर बेलांग, लामन लतड़ियो जेके वण जूं टारियूं घर में थींदियूं आहिनि आंगण ते नुम वग़ैरह, जेको उनजी लामन ते बि लतड़ियूं ॿोली सिर बेलांग। हाणे बेलांग बि थोड़ीअ खे चइबो आहे या बेलंग खे चइबो आहे, जेको बेलंग हूंदो आहे विछांगो, घर में अक्सर करे मायूं देगड़ा वग़ैरह कुंडियूं टंगे रखंदियूं। जो उड मथा फांग, जो उड मथो थोड़ीअ जे ऐं वञी चयो मुंहिंजे दोस्त जो हाल अहिवाल वठी अचे। इहो माना जीअं चइबो आहे न कांगा खे चवंदा आहिनि कांगा उड, त मुंहिंजो यार महबूब दोस्त कॾहिं थो अचे। अक्सर करे मायूं चवंदियूं त मुंहिंजी अम्मा मुंहिंजो अबो मुंहिंजा दादा कॾहिं था अचनि, त असां भई उहा ॻाल्हि कई आहे। दोस्तो हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली।